अस्सलामुअलैकुम इदन इस्लाम हिकु भेरे हिकिड़ो चोर हुयो जेको रस्ते सां वञी रहियो त हुन ॾिठो त हिकिड़ी रिढ हुई जेका बादशाह इहो ऐलान करे छॾियो त जेको उहा रिढ पकड़ींदो या उन सां हुनखे ज़ख़्म रसाईंदो उनखे सज़ा उन चोर पंहिंजे भाउ ऐं ॿियनि दोस्तनि सां मशवरो करे ऐं चयो त इहा रिढ असांखे चोरी कई आहे। हिकिड़ी शाम जो रिढ बाज़ार में घुमे पई त हुननि खे ॾिठो त हेॾे होॾे त कोई बि कोन हो त हिननि उहा रिढ चोरी करे पंहिंजे घर वञी ऐं उहा रिढ बादशाह परेशान थी वियो। बादशाह चयो त इहा रिढ चोरी करण वारो माण्हू कहिड़ो आहे, इहो मुंहिंजे यादो पेश कयो त ॿिनि टिनि ॾींहंनि ताईं कोशिशि कंदा रहिया त हुननि खे उहो माण्हू न मिली सघियो त पोइ बादशाह खे हिकिड़ो वज़ीर आयो। वज़ीर हुनखे चयो असांजी मूं वटि हिकिड़ी अटकल आहे, जेकॾहिं तव्हां उहा इस्तेमालु कयो त असां हुनखे पकिड़े सघूं। बादशाह चयो कहिड़ी आहे त हुन चयो त असां भिटीअ में सोना सिका विछाईंदासीं ऐं चवंदासीं ॾिसंदासीं जेको बि झुकी उहो सिका सोना खणंदो त असां उनखे पकड़ींदासीं, उहो हिकु चोर। इहा ख़बर सॼे शहर में हली वई त हुन नौजवान चयो, जेको ॿियो दोस्त हुओ उन चयो त मां तोसां गॾु ईंदो। हिकिड़ो नौजवान ॾाढो दिलीर हुयो, उन चयो त मां हुन वेंदुसि। हू जूता ठाहींदो ऐं हुन अहिड़े नमूने सां हिकिड़ो जूतो ठाहियो जो जंहिं वक़्तु बाज़ार में घुमे पियो त उहे सिका हुन सां चिमड़ंदा पिया वञनि ऐं हू रवानो थी वियो। माण्हू ॾिठो त को बि माण्हू झुकियो बि कोन ऐं समूरा सिका बाज़ार में मुकायो। बादशाह परेशान थी वियो। नेठि हुन मजबूर थी ऐलान कयो त जेको माण्हू उहो चोर आहे उहो जेकॾहिं ऐलान ॿुधे थो ऐं मूं वटि अचे पंहिंजी सबूत पेश करे त मां हुनखे इनाम ॾींदुसि ऐं मां हुनखे त हुन छोकिरनि जेके हुया उहा रिढ बि पाए विया उन बादशाह ॾे ऐं सोना सिका बि खणी विया। उहो बादशाह यादि रखिया। बादशाह हैरान थी वियो ऐं हुननि खे कॾहिं कॾहिं कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं जेके तव्हां हुनजे बारे में रिस्क करणु था या हुनजे बारे में वधीक फ़ैसिलो कयो था त उहो बहितर थींदो आहे। पर असां अक्सर करे कंहिं फ़ैसिले खे लाराईंदा आहियूं, का नई ॻाल्हि कंदा आहियूं। जॾहिं माण्हू को नओं अमल खणंदो ई न आहे त का बि तब्दीली न ईंदी आहे। जॾहिं तब्दीली न ईंदी आहे माण्हू ईअं सम्झंदो आहे त सभु कुझु ठीकु हली रहियो आहे। तव्हां कंहिं बि जिगरे माण्हू खां पुछंदो त हिन शइ खे तब्दील कयो वञे त उहो अक्सर करे तव्हांखे ईअं चवंदो त इहा शइ जेका जंहिं जॻह ते आहे उहा बहितर आहे, इनखे तब्दील न कयो वञे।